दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारी आहे, सनसनीखेज़ थियण वारी आहे। अचण वारी एपिसोड में तव्हांखे त ख़बर आहे हाणे रहज़न ज़ुमेवार जे पोयां आहिनि, अॻिते ॿी बाक़ी कहाणी छा बीहंदी ऐं मंसूर खान जो छा थींदो ऐं जुमे जो छा थींदो ऐं जेको आहे खकर वारा रहज़न वारा हाणे कहिड़ो क़दम खणण वारा आहिनि ऐं इन शइ जो शाहनवाज़ खान कहिड़ो फ़ाइदो वठंदो। सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में, कि आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब लाइक ऐं वीडियो खे शेयर बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों हलूं था अॼु जी मुख़्तलिफ़ अपडेट की तरफ। दोस्तों पहिरियों त जुमो फ़िलहाल हथी कोन हूंदो, उन ख़बर आहे मां पोइ न वियुसि त रहज़न वारा मूंखे मारे छॾींदा ऐं रहज़न वारा हाणे छा कंदा, पंहिंजे माइन जे मथां ज़ुल्म कंदा, तशदुद कंदा। छो त हुनजे माइन सां रहज़न पंहिंजी माई सां अखियुनि सां ॾिठो हुयो त उहा गॾु हुई ऐं उहो दरबार पीर जो बहानो पई करे। होॾां जेको आहे शाहनवाज़ खान खे मौलू ॿुधाईंदो हे कमु हीअं थी वियो आहे, जुमे जो पोयां रहज़न वारा हुया। शाहनवाज़ खान अञा इन खे भड़काईंदो ऐं चवंदो इहो जुमो जेको मंसूर खान सां ॿधलु हुयो, यानी जॾहिं हैदर रहज़न वारनि ॾे ईंदो, रहज़न वारा अॻे तपियल हूंदा, हैदर जी हिकिड़ी ॻाल्हि बि कोन ॿुधंदा ऐं उन खे धिका ॾेई तव्हां मोटाए छॾींदा। छो त मंसूर खान सां दुश्मनी आहे, उन असांजे भाउ मारियो आहे, वरी हीउ कमु ककर जे भेण वारो बि कयो अथई, जुमो उन सां ॿधलु हुयो। अञा भाउ ऐं घणी भरी वई। मंसूर खान सुखियो फ़िलहाल ॿाहिरि कान ईंदो जेसीं ताईं रहज़न वारनि जे अॻियां सचाई न अचे।